तुझे देखा तो जाना, तेरी जरूरत को माना, तुझे देखा तो जाना, तेरी जरूरत को माना, सब करते तुझे सलाम है, एक नहीं लखवारी, आसिफ अली सरदारी, आसिफ अली सरदारी। 26 जुलाई 1955 ते नवाब शाह जे सियासी ऐं ज़मींदार घराणे में पैदा थियल आसिफ ज़रदारी शुरूआती तालीम कराची जे सेंट पैट्रिक स्कूल में हासिल कई, जंहिं बाद 1974 में दादूअ में क़ाइम पेटारो कॉलेज मां इंटर कई। आसिफ ज़रदारी लंडन जे स्कूल ऑफ इकोनॉमिक्स एंड बिज़नेस नाले इदारे में भी पढ़ियो। 11 जे यार तौर शोहरत रखंदड़ आसिफ ज़रदारी जी पंहिंजी ज़िंदगी इंतहाई मुश्किल रही आहे ऐं संदसि लाइ जेल सदाईं ॿियो घर रहियो आहे। दिसंबर 1987 ते शहीद बेनज़ीर भुट्टो सां शादी कंदड़ आसिफ ज़रदारी 1988 ईस्वीअ खां सियासत जी शुरूआत कई। शहीद बेनज़ीर भुट्टो जे वज़ीर आज़म थियण बाद वज़ीर आज़म हाउस मुंतक़िल थियो ऐं मर्द अव्वल जो दर्जो माणियो। 1990 में शहीद बेनज़ीर भुट्टो जी हुकूमत ख़त्म थियण बाद आसिफ ज़रदारी जेल वियो ऐं आम चूंडुनि में पहिरियों भेरो क़ौमी असेंबली जो मेंबर चूंडियो वियो। आसिफ ज़रदारी 1993 जी निगरान हुकूमत में वज़ीर बणियो। शहीद बेनज़ीर भुट्टो जे ॿिए हुकूमती दौर में आसिफ ज़रदारी MNA सां गॾु विफ़ाक़ी वज़ीर बि रहियो। आसिफ ज़रदारी 1997 खां 1999 ताईं सेनेट जो मेंबर पिण रहियो। तुझे देखा तो जाना, तेरी जरूरत को माना, तुझे देखा तो जाना, तेरी जरूरत को माना, सब करते तुझे सलाम है, एक नहीं लखवारी, आसिफ अली सरदारी, आसिफ अली सरदारी। मुफ़ाहिमत जे बादशाह तौर शोहरत रखंदड़ आसिफ ज़रदारी करप्शन, क़त्ल, मनी लॉन्ड्रिंग समेत केतिरनि ई केसनि में गिरफ़्तार थी तक़रीबन 11 सालनि ताईं जेल भोॻे चुको आहे, पर को बि केस आसिफ ज़रदारी ते साबित नाहे थियो। आसिफ ज़रदारी ते गिरफ़्तारी दौरान जेल में तशद्दुद बि थियो, जंहिं में संदसि ज़बान पिण कटी वई हुई। जदोजहद ने मुझे वो इज्जत दी है, पीपल्स पार्टी के प्लेटफॉर्म में इस जेल काटने की वजह से मुझे वो इज्जत मिली है जो सब पॉलिटिशियंस हमारा लिहाज करते हैं, और मैं समझता हूं कि मैं वो ब्रिज बन सकता हूं जो सब पॉलिटिकल पार्टीज को एक फोरम पे खड़ा कर सकते हैं। आसिफ ज़रदारी अगूणे आमिर परवेज़ मुशर्रफ जे दौर में शहीद बेनज़ीर भुट्टो सां गॾु जला वतन बि रहियो। आसिफ ज़रदारी 27 दिसंबर 2007 ते बेनज़ीर भुट्टो जी शहादत बाद ॾे वापसि वरियो ऐं पीपल्स पार्टी जूं वाॻियूं संभालियूं। पाकिस्तान में जेका वॾे में वॾी अलाह जे फज़ल सां पार्टी आहे, हुनखे ही हिकिड़ी रैली नथा करण ॾियण सघई, त हीअ असांखे इलेक्शन में छा फेर ॾींदा। आसिफ ज़रदारी 2008 में थियल आम चूंडुनि बाद मुल्क जो पहिरियों भेरो सरबराह बणियो ऐं 18 तरमीम ज़रिए 58 टूबी ख़त्म करे सदारती इख्तियार पार्लियामेंट हवाले कया ऐं सूबनि खे वधीक ख़ुदि मुख्तियारी ॾिनी।